सिलसिलो शुरू कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे CTV न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। नसीराबाद के जो रिंग बंद ॾियारियो पियो वञे उन जो कमु हिन वक़्तु तेज़ीअ सां जारी आहे ऐं हीअ एक्सीवेटर मशीन आहे जेका अर्थरवा जे कप खां ई रिंग बंद शुरू कयो आहे जेको हेॾां फिरंदो वेंदो ओलह तरफ़ ऐं नसीराबाद जे इंडस हाईवे ताईं ही बंद ॾियारियो वेंदो। असां इम्कानी जेको आहे बंद ॿधूं पिया हिफ़ाज़त जे हवाले सां बाक़ी असांजी नसीराबाद खे अल्हम्दुलिल्लाह को बि ख़तरो कोन्हे। हीअ असांजे MPA साहिब जी महिरबानी उन तावन सां जेको आहे मशीन आई आहे। हीअ असां शहरनि जे इसरार ते जेको आहे हीअ शइ आंदी आहे। बाक़ी असांखे पाणी जेका अमल डंड खां जेको पाणी ओवरफ्लो थी गाजी खुआड़ तरफ़ आयो आहे उन पानी जो असांखे को बि जेको आहे ख़तरो कोन्हे। बाक़ी इम्कानी असां इहे रिंग बंद ॿधूं पिया इंशाल्लाह जेको आहे सो असां शहर जी हिफ़ाज़त जे ख़ातिर शहरनि जे इसरार जे ख़ातिर इंशाल्लाह इहे असांजो रिंग बंद जो कमु हले पियो इंशाल्लाह बहितरी थींदी। असीं थोराइते आहियूं MPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो साहिब जा जंहिं उन्ही जे तावन सां हिते मिशनियूं पहुतियूं आहिनि ऐं अर्थर सां ई रिंग बंद जो सिलसिलो हले थो पियो। असीं सभई दोस्त ही जेके बीठे आहियूं कोशिशि इन में ई आहियूं त इंशाअल्लाह ताला हिन बंद खे असीं मज़बूत करे वेंदासीं ऐं नसीराबाद खे कंहिं बि क़िस्म जो ॿुॾण जो को बि ख़तरो न आहे। न अलाह कंदो थींदो ई। नसीराबाद जे शहरनि जे पुरसरार घुर खां पोइ असांजे MPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो तुरत एक्शन वठी नसीराबाद खे हिफ़ाज़ती बंदि ॾियारियो आहे। इन मां इहो हरगिज़ मतिलबु नसीराबाद जो आवाम न वठे त को बोड असांजे मथां बीह वई आहे या को इन रंग बंद ॾियण सां को असांखे पाणी घेरे वियो आहे। इन में को बि पाणीअ जो ख़तरो कोन्हे। पाणी कई मील दूर आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एहतियाती बुनियादनि ते ई रिंग बंद ॾेई ऐं शहरनि खे इहो बि पुरसुकून माहौल पैदा कयूं था त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता पाणी बि आयो त हे रिंग बंद तव्हांखे इंशाल्लाह प्रोटेक्शन ॾींदो। जीअं त असांजी शहर खे बचाइण जे लाइ असांजे MPA साहिब जेका महिरबानी कई आहे असीं हुनजा वधि में वधि निहायत शुक्रगुज़ार आहियूं। इंशाअल्लाह ताला नसीराबाद खे कंहिं बि क़िस्म जो को बि ख़तरो न आहे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी CTV न्यूज़ नसीराबाद। हिते ज़िक्र कंदासीं प्रियाले जो। प्रियाले जे UC वॾा माचियूं में बरसाति सबबि 300 खां वधीक घर ड्रही पट पइजी विया। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था